अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे लाड़कानी मां KTV कल्चरल रिपोर्टर शाहीन सिंधी जी रिपोर्ट। सिंधी ॿोलीअ जे नामियारे कहाणीकार ड्रामा निगार कालम नवीस ऐं मुतरजम सिकंदर अब्बासीअ जी 48 सालगिरह सचल अदबी मरकज़ तरफ़ां मल्हाई वई, जंहिंमें डॉक्टर बशीर अहमद शाद, भाऊ दुर्ममंद बुरड़े, डॉक्टर एहसान दानिश, वफ़ा असलम शेख, अब्दुल लतीफ़, मोहम्मद उस्मान जोणी जो सां गॾु SPLA जे इलेक्शन मुहिम जे सिलसिले में आयल प्रोफेसर उबैदुल्लाह जखरे, प्रोफेसर अली रज़ा गाद ऐं प्रोफेसर एजाज़ जमालीअ पिणु शिरकत कई। ख़बरुनि जी दुनिया।